हिन वीडियो में असांखे ही शिकिल मिलियल आहे, ठीकु आहे। तव्हां हिनखे रेक्टेंगुलर प्रिज़म बि चई सघो था, ठीकु आहे। असांखे हिन जो वॉल्यूम मिक़दार मालूम करणो आहे। हाणे असां वटि हिकिड़ी ॿी शिकल आहे, ठीकु आहे, जंहिंजी ऊचाई 1 सेंटीमीटर, ड्रैग बि 1 सेंटीमीटर ऐं विकर बि 1 सेंटीमीटर आहे, ठीकु आहे। असां हिनखे चऊं था 1 क्यूबिक सेंटीमीटर, ठीकु आहे। हिनखे लिखी सघूं था 1 क्यूबिक सेंटीमीटर, ठीकु आहे, या 1 सेंटीमीटर क्यूब। त चऊं था असां हिन पूरी शिकिल में पंहिंजी में घणा 1 सेंटीमीटर क्यूब या 1 क्यूबिक सेंटीमीटर में फिट करे सघूं था, असांखे वॉल्यूम मिली वेंदो, ठीकु आहे। हाणे इहो असां इन तरीक़े सां फिट कंदासीं, इन तरीक़े सां रखंदासीं कि ॿाहिरि बि न निकिरनि, ठीकु आहे, हिक ॿिए जे मथां बि न अचनि। त हाणे ॾिसो इनखे करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे असांखे, छो जो हिनखे असांखे बैक साइड पॉइंट शिकिल त नज़र अचे कोन थी न। हाणे हिन हिकु तरीक़ो इस्तेमालु कयूं था कि असां ॾिसूं त असां हिन में क्यूबिक सेंटीमीटर असांखे साम्हूं नज़र अचनि कीअं था। हाणे हीअ शइ ॾिसो, हितां खां जेका हीअ लाइन आहे, हीअ साइड आहे, ठीकु आहे, हिते हाणे 2 क्यूबिक सेंटीमीटर ते पियल आहिनि न, ठीकु आहे। इन जी असांखे माप ख़बर पइजी आहे, हिन जी माप छा आहे, 2 सेंटीमीटर आहे, ठीकु आहे। हाणे इहा थी वई असांजी ड्रैग, ठीकु आहे। मथे असां जॾहिं हाइट ॾिसंदव, ऊचाई, ठीकु आहे, हिते ॾिसो हाणे असांजा घणा क्यूबिक सेंटीमीटर पिया आहिनि, 1 2 3 4, ऊचाई असांखे मिली वई 4 सेंटीमीटर। बाक़ी आख़िर में इहो टियों पासो आहे, ठीकु आहे, 3 क्यूबिक सेंटीमीटर असां रखी सघूं था, त इन जी माप थी वेंदी 3 सेंटीमीटर, ठीकु आहे। हाणे हिनखे असां कीअं था हल कयूं कि असां जेकी शिकिल आहे, इनखे असां स्लाइसिस यानी टुकड़नि में तोड़े करे, पीसिस में तोड़े करे पोइ हल कंदासीं, ठीकु आहे। हाणे पहिरियों स्लाइस असांजो हे आहे, हे जेके हिनखे अधु कयो आहे, ठीकु आहे। हीअ हिन पासे हीअ 1 क्यूबिक सेंटीमीटर जी जॻह, ठीकु आहे, मथां आई पोइ 2, ऐं इनखे असां सम्झो करे तोड़े करे लिखियो आहे इहे शइ, ठीकु आहे। इन जी हाणे माप असांखे छा मिलियल आहे पहिरियों। हाणे असां हिन मथनि मापुनि जो इस्तेमालु करे असां हिन में मालूम करे सघूं था असां हिन शिकिल में घणा क्यूब फिट करे सघूं था। हाणे ॾिसो पहिरियों त हिन जी माप घणी थी बीहे, 2 सेंटीमीटर, ठीकु आहे, ड्रैग आई आहे, ठीकु आहे। ऊचाई घणी आहे हिन जी, 4 सेंटीमीटर, ठीकु आहे। हाणे ॾिसो इहो तव्हांखे साम्हूं नज़र अचे थो पियो 1 2 3 4 5 6 7 8, तव्हां चवंदो मां हिन में 8 क्यूब रखी सघां थो, ठीकु आहे। पर असां वटि इहो अगरि वॾो अंगु हुजे हा त असांखे थोरी तकलीफ़ थी वञे हा, ठीकु आहे, मुंझी सघूं था। त असां हिनखे चई सघूं पिया असां लेंथ खे असां हाइट सां ज़र्ब कराए करे असां इहो मालूम करे सघूं पिया। हाणे हिन जी वेकर ॾिसो, इन जी वेकर हिकु ई आहे न, ठीकु आहे, 1 क्यूब पियो आहे पोइ हिते, त असां हिन में चई सघूं था हिन में टोटल असां 8 क्यूब रखी सघूं था। त असां हिनखे हीअं लिखी सघूं था कि हिन जेको एरिया आहे, ठीकु आहे, एराज़ी थी वेंदी, ठीकु आहे, 2 सेंटीमीटर ज़रबिया 4 सेंटीमीटर अची वेंदो, ठीकु आहे। अगरि असांखे क्यूब मालूम करणा आहिनि त असां हिनखे हिन वेकर हिकिड़ी आहे, ठीकु आहे, 1 सेंटीमीटर आहे, त हिनखे असां हिक सां ज़र्ब करे छॾींदासीं त असांखे हिन जो मिक़दार बि मिली वेंदो, वॉल्यूम बि मिली वेंदो। पर असांखे हिन एरिया एराज़ी न ख़बर पइजी वई हिनखे हिकु हिसे जी कि हिनखे लेंथ इंटू हाइट कईसीं 2 सेंटीमीटर ज़रबिया 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर। उन खां पोइ हाणे ॾिसो कि अगरि असांखे सॼी हुनजो मालूम जो माप करणो हुजे, सॼी हुनजो मिक़दार मालूम करणो हुजे पूरी शिकिल जो, कि असां हिन जेकी टोटल जेके स्लाइसिस बीहंदा उन सां ज़र्ब कराए छॾींदासीं। टोटल स्लाइस असांजा 3 था बीहनि, असां हिनखे 3 सां ज़र्ब कराए छॾियोसीं, ठीकु आहे। 3 यूनिट छा आहे, 3 सेंटीमीटर, त हिन टोटल 3 सेंटीमीटर सां ज़र्ब कराए छॾियोसीं। 1 2 3 असां 3 स्लाइसिस आहिनि हिन में, ठीकु आहे। हाणे एराज़ी असां छा कईसीं, एराज़ी कढीसीं पहिरीं हिक हिसे जी, उनखे टोटल जी हिन सां माप सां स्लाइसिस सां ज़र्ब कराए छॾियोसीं। त असां ज़र्ब छा था करियूं, हिक जी हिकिड़ी हुई माप 1 सेंटीमीटर हुई, ठीकु आहे, हिक स्लाइस जी, ॿिए स्लाइस जी माप बि 1 सेंटीमीटर, ठीकु आहे, हिकिड़ो वधायोसीं, टोटल असां वटि 3 थिया, त हिन सां 3 सेंटीमीटर ज़र्ब कराए छॾियो। हाणे ॾिसो हिन जो जवाब कयूं, 2 सेंटीमीटर इंटू 4 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर स्क्वायर, इनखे 3 सां कंदो टोटल जवाब तव्हां वटि अची वेंदो 24 सेंटीमीटर क्यूब, ठीकु आहे। हिनखे तव्हां ॿिए रंग सां लिखूं था 24 सेंटीमीटर क्यूब या 24 क्यूबिक सेंटीमीटर, हिनखे पढ़ी सघो था। हाणे हिते असां वटि घणा ई शिकिल जा पासा आहिनि न, ठीकु आहे। त तव्हां चई सघो पिया त मां हे पासो नथो खणां शिकिल जो, मां हे वारो ॿियो वारो पासो खणी सघां थो, त इन तरीक़े सां तव्हां वटि जवाबु साॻियो ईंदो। हाणे ॾिसो हे स्लाइस हिन तरीक़े जो असां कयो आहे, ठीकु आहे, हे स्लाइस असां कढियो आहे, इन जी डेप्थ ॾिसो, जेका पोयां विड्थ ॾिसो, हिक ई रखी आहे, ठीकु आहे। हाणे ही माप असां वटि आहे 3 सेंटीमीटर, ठीकु आहे। ऊचाई साॻी असां वटि, हाइट टोटल असां वटि 4 सेंटीमीटर आहे, ठीकु आहे। इन जी एराज़ी, इन पासे जी सिर्फ़ु एराज़ी असांखे सिर्फ़ु कढूं एराज़ी, त 3 ज़रबिया 4 अची वेंदी, ठीकु आहे, 3 ज़रबिया 4, त टोटल 3 सां 5 थी वियो 12 सेंटीमीटर स्क्वायर, इहा असांखे एरिया मिली वियो। ऐं इन जी डेप्थ घणी आहे, ठीकु आहे, इन जी वेकर घणी आहे, वेकर हिक ई रखी आहे न असां हुन वांगुरु ई, इन स्लाइस जी बि वेकर हिक ई रखी आहे, त इनखे 12 सेंटीमीटर स्क्वायर 12 सेंटीमीटर क्यूब थी वेंदो। हाणे इनखे अगरि असांखे पुराणी ओरिजिनल शिकिल में पंहिंजी में वापसि आणो हुजे, त असां हिन में घणा स्लाइस एड कंदासीं, ठीकु आहे। ओरिजिनल शिकिल में असांजी माप 2 हुई न, असां 2 स्लाइस एड कंदासीं त असांजी ओरिजिनल शिकिल मिली वेंदी, असुल शिकिल मिली वेंदी, ठीकु आहे। त असुल शिकिल असांखे जवाबु छा मिलियो, ॾिसो 3 ज़रबिया 4 जेके एराज़ी शुरू में, ठीकु आहे, हिन हिकिड़े पासे जी हिकु शिकिल, ठीकु आहे, उनजी टोटल वेकर घणी थी बीहे हाणे पोइ हिते, ठीकु आहे, 2 थी बीहे न, 2 सेंटीमीटर, असां यूनिट हाणे न लिखिया, हिनखे ॿिनि सां ज़र्ब कराईंदो, 3 ज़रबिया 4 अची वेंदो, 12 12 ज़रबिया 2 अची वेंदो 24। तव्हां वटि ॾिसो इन हिसाब सां बि जवाबु साॻियो ई थो मिले, 24 सेंटीमीटर क्यूब या 24 क्यूबिक सेंटीमीटर, इन माना 24 असां क्यूब हिन में फिट करे सघूं था, इन मक़सदु इहो आहे।
हाणे बाक़ी वरी तव्हां साॻियो ई सुवाल ठीकु आहे, हिन तरीक़े सां न हिन वारे पासे ठीकु आहे, हिन वारे पासे सां न तव्हां मथे वारे पासे सां बि हल करे सघो था। हाणे मथे वारे पासे जी ॾिसो माप छा आहे, ठीकु आहे, मथां अगरि हिनखे ॾिसंदो शिकिल खे त 3 सेंटीमीटर विकिरो आहे, ठीकु आहे, 3 क्यूब हेॾां पियल आहिनि, ठीकु आहे, 2 सेंटीमीटर ठीकु आहे डिघो आहे, ठीकु आहे हीअं। हाणे ॾिसो इन जी जेका डेप्थ आहे हाइट आहे 1 सेंटीमीटर रखी आहे तीअं। हाणे ॾिसो इन शिकिल में असां 6 क्यूब रखी सघूं था, त इन जी एराज़ी असांखे मिली वई 6 सेंटीमीटर स्क्वायर, 3 सेंटीमीटर ज़रबिया 2 सेंटीमीटर असां वटि अची वेंदी 6 सेंटीमीटर स्क्वायर, ठीकु आहे, त जवाब तव्हांखे मिली वियो 6 सेंटीमीटर स्क्वायर। हाणे ॾिसो इन जी डेप्थ हिकिड़ी आहे। हाणे इन पूरी शिकिल खे ठीकु आहे, इन खे असां घणा क्यूब रखूं, ठीकु आहे, अहिड़ियूं स्लाइसिस घणियूं रखूं की असांखे ओरिजिनल शिकिल मिली वञे, ठीकु आहे। तॾहिं तव्हां हिनखे ॾिसो, हाणे हीअ हिकिड़ी आहे, ओरिजिनल में असां वटि 4 आहियूं स्लाइस, हिकु स्लाइस पई आहे, ठीकु आहे, हिकिड़ी असां हीअ ॿी ठाहीसीं, ठीकु आहे, उन खां पोइ असां हिकिड़ी टीं ठाहीसीं, उन खां पोइ असांखे हिकिड़ी अञा ॿी बि मज़ीद खपंदी की असांजी ओरिजिनल पोइ शिकिल मिली वेंदी। असां हाणे टोटल हिन जूं 4 स्लाइसिस ठाहे छॾियूंसीं, ओरिजिनल शिकिल वेंदी, त असां हिनखे 4 सां ज़र्ब कराए छॾींदासीं, ठीकु आहे। 3 इंटू 2 6, 6 इंटू 4 जो ज़र्ब कंदव त तव्हां वटि जवाबु साॻियो ई मिलियो, ॾिसो 24 सेंटीमीटर क्यूब या क्यूबिक सेंटीमीटर। हाणे इन ॻाल्हि ते गौर कयो की तव्हां इन सां को फ़र्क़ु नथो पए त तव्हां कहिड़ी तरतीब में हिन खे ज़रब कयो था, हिन जी मापुनि खे। तव्हां वटि हिन क़िस्म जो रेक्टेंगुलर प्रिज़म हुजे, तव्हां हिन खे ॾिसो कहिड़े बि तरीक़े सां ज़रब कयो हिन जी मापुनि खे, तव्हांखे जवाबु साॻियो ई मिलंदो, ठीकु आहे। तव्हां हिन तरीक़े सां कयो की 2 ज़रबिया 4 में कयो, ठीकु आहे, पोइ हुनखे 3 सां ज़रब करायो, ठीकु आहे, या वरी 3 ज़रबिया 4 कयो, हिनखे हिन हे पासो खयोंसीं न पहिरियों पहिरियों, ठीकु आहे, हुन खां पोइ हे पासो खयोंसीं 3 ज़रबिया 4 करे हुनखे ॿियनि सां ज़रब कराईसीं, या वरी हे पासो कयोसीं 3 ज़रबिया 2 करे हुनखे 6 सां ज़रब कराईसीं, तव्हांखे आख़िर में जवाबु साॻियो ई पियो मिले। त इन जो तरतीब ते को बि फ़र्क़ु नथो पए, अहिड़ी तरह तव्हांखे रेक्टेंगुलर प्रिज़म मिली वञे, तव्हां टिनी मापुनि खे पाण ज़रब कराए छॾियो, तव्हां वटि जवाबु मिली वेंदो। हाणे ॾिसो हिनखे असां डायरेक्ट ई लिखी सघूं था, हिनखे अॻ में त विरहाए करे कयो होसीं न, असां हिनखे डायरेक्ट करे सघूं था, ठीकु आहे। हाणे तव्हां वटि असां माप छा मिलियल आहे, त 2 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर, असांजे जो निशानी छा ठाहीसीं की असां हिन में घणा क्यूब फिट करे सघूं था, 1 सेंटीमीटर क्यूब वारा, ठीकु आहे, 2 सेंटीमीटर ज़रबिया 4 सेंटीमीटर ज़रबिया 3 सेंटीमीटर, ठीकु आहे। जवाब तव्हां 3 चकर में करे आया आहियो और तव्हां वटि 24 सेंटीमीटर क्यूब आहे।